सिंध जी ॻाल्हि कयूं पंहिंजे प्रोविंस जी त असांखे ज़रूरत आहे हिन महिल हिकिड़े इंटीग्रेटेड हेल्थ केयर सिस्टम जी। ठीकु आहे। एंड वॉट डज़ दैट मीन्स, जीअं असां ईअं करे सम्झायां तव्हांखे त असांजे जेको पाइप लाइन में आहे त असां प्रोविंस जे मुख़्तलिफ़ सिटीज़ में असां जेका असांजो पेरेंट इंस्टीट्यूट आहे ट्रामा सेंटर, त उन जा हिकिड़े यूनिट्स सब यूनिट्स डेवलप कयूं मुख़्तलिफ़ शहरनि में। ठीकु आहे। ऐं हिकिड़ो कोऑर्डिनेटेड कमु हुजे, जेके शयूं उते मैनेज थी सघनि मरीज़नि जूं उहे उते थियनि ऐं उतां कमु चढ़ी वञे, हाईली स्पेशलाइज़ड ऐं एडवांस कमु थी वञे त पोइ उहो असांजे अची सघे थो। हिकु त इन ते ऑलरेडी कमु हले थो। असांजो CEO आहे डॉक्टर साबिर मेमन साहब, मोहतरमा असांजी जेका हेल्थ मिनिस्टर आहे उहा काफ़ी इन ते कमु कनि था पिया। ठीकु आहे। इहो त हिकिड़ो पार्ट आहे। अदरवाइज़ ॿियूं जेके शयूं आहिनि त उहो इन्फेक्शन कंट्रोल थी वियो ऑर्थोपेडिक्स में, या काफ़ी शयूं आहिनि, जॉइंट मेगा प्रोस्थेसिस रिप्लेसमेंट, जंहिंमें असां काफ़ी हिसा टंगुनि जा ॿाहुनि जा रिप्लेस कंदा आहियूं। इन खां सवाइ हिकिड़ो जीअं ब्लड बैंक थींदो आहे तीअं हिकिड़ी हाणे असांजी रिसेंटली मां डिस्कस कयो काफ़ी जेके अथॉरिटीज़ आहिनि त हिकिड़ी जीअं ब्लड बैंक थींदी आहे तीअं बोन बैंक थींदी आहे। अच्छा जी, इहो इंट्रस्टिंग फैक्ट आहे। बोन बैंक थींदी आहे। उन में छा थींदो आहे त जेके पेशेंट एक्सपायर थी विया आहिनि या जेके जिन जो बोन असां को कढूं था उहो उन खे प्रिज़र्व करे रखियो वेंदो आहे। पोइ जॾहिं अहिड़ा मरीज़ ईंदा आहिनि जिन खे ग्राफ्ट जी ज़रूरत हूंदी आहे, ग्राफ्ट जिते उन्हनि जो बोन लॉस हूंदो आहे या जीअं ट्यूमर सर्जरी वग़ैरह में, त उते असां उहो बोन कंहिं ॿिए पेशेंट जो सॼी उनजी कॉम्पेटिबिलिटी करे ऐं इस्तेमालु करे सघूं। इन खे असां चवंदा आहियूं बोन बैंक।